शंकर जी घड़ी आई अब तव्हांजी हिम्मत सां दोस्ती हूंदी तव्हांजी थींदी ऐं पंहिंजी ॿोली में पंहिंजी सिंधी में परमात्मा की शक्ति है। माता ऐं पिता जी ॿोली जेका हूंदी आहे न उन सां हिकु अद्भुत आत्मबल पैदा थींदो आहे त सभु ठीकु थींदो। भॻवान तव्हांजो रास्तो थिए। ऐं ॿुधो ईष्ट देव खे यादि करो, झूलेलाल चवंदा करो फंक्शन रखा, गुरू वारो तव्हांजा दुख दूर कंदो, जल्दी सफलता मिलंदी। जय श्री झूलेलाल, 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 जय श्री झूलेलाल।